असांजी 19वीं सदी जो थी गुज़रियो आहे, जंहिंखे सो हीअ जेका ॻाल्हि पाण हींअर करे रहिया आहियूं इहा लॻभॻि पौणा 200 साल अॻु जी हीअ ॻाल्हि आहे, जॾहिं फ़क़ीर बेदल रोड़ी ऐं सखर में घुमंदे फिरंदे जेको आहे नज़र पे आयो। छो त हू तारकुल दुनिया सूफ़ी कोन हुयो, हू यगानो बेपरवाह आशिक ऐं मिलनसार टाइप जो संत हुयो। हुन पंहिंजे 59 सालनि जी उमिरि में लॻभॻि जेको मुख़्तलिफ़ किताबनि में 23 किताब अचनि था, उहे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में, जिन में 7 ॿोलियूं चयूं वञनि थियूं, किथे 5 चयूं वञनि थियूं, उहे हुन लिखिया, जेके मज़हब, शाइरी ऐं तारीख़ ते जेको आहे मुश्तमिल आहिनि। ऐं हू सॼी सिंध बि घुमंदो रहियो। हू शाह इनायत जे जोक ऐं कलंदर जी नगरी सेवण ऐं सचल जे आस्थान ते बि हुनजे हाज़िरियुनि जा निशान अञाण ऐं किताबनि में इहो समूरो मवाद मिले थो पियो। हुन जेको आहे आलमी भाईचारे, मज़हबी रवादारी ऐं प्यार जो दर्स ॾिनो, जेको अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त नाक़ैद थी वियो आहे या ख़तमु थींदो पियो वञे। उन्हनि मक़सदनि खे क़ाइमु रखण लाइ पाण गॾु बि थींदा आहियूं, इहे ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं ऐं उन्हनि खे, इन्हनि पैगामनि खे असांखे अॻिते वधाइणो आहे। हाणे अॼु जो असांजो जेको नामियारो महिमान आहे, उहो सूफ़ी दानिश्वर आहे, मौसीकार आहे ऐं सुठो गुलकार बि आहे। उनखे मुख़्तलिफ़ प्रोग्राम में मौसीक़ी ते ॻाल्हाईंदे, सुठे अंदाज़ में ॻाल्हाईंदे असां हमेशह उनखे आहे। असांजो प्यारो दोस्त आहे, सभिनी जो प्यारो आहे ऐं वॾी जेका ख़ूबी ऐं अॼु जे उन मुनासिबत सां ख़ुशूसियत इहा आहे त साईं जन जो बि तइलक जेको आहे रोड़ी सां आहे ऐं दरगाह सां बि जेका आहे वेझिड़ाई संदन रही आहे। अॼु असां उन्हनि खे साईं बेदल साईं जे फन ऐं फिक्र ते ॻाल्हाइण जे लाइ, हिकु लेक्चर ॾियण जे लाइ असां हिते जेको आहे मदद कयो आहे। साईं जन जी वॾी महिरबानी। ऐं साईं जन खे हाणे गुज़ारिश कंदुसि त हू पंहिंजे लेक्चर जी जेका आहे शुरूआत करे। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजी माइक खे बंदि रखंदा, फोन बंदि रखंदा, त पाण आराम सां हिनखे ॿुधंदासूं। साईं असांजो नामियारो दानिश्वर मौसीक़ार अख्तर दरगाही साहब, साईं जी बिस्मिल्लाह, तव्हां पंहिंजे लेक्चर जी शुरूआत। वॾियूं महिरबानियूं साईं रमेश साहब। मुंहिंजो आवाज़ ऐं तस्वीर ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु, फर्स्ट क्लास ज़बरदस्त आहे। महिरबानी अव्हां जी वॾी। सभ खां पहिरियां त मां थोराए थो आहियां अव्हां सभिनी दोस्तनि जो, ख़ासि तौर ते मंज़ूर उजन साहब जो ऐं उनजी समूरी टीम जो मां थोराए थो आहियां, जिन तमामु ख़ूबसूरत मौक़े ते मूंखे मौक़ो ॾिनो आहे ऐं मूंखे हिन लाइक़ु सम्झो आहे त मां बेदल साईं जे हवाले सां पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयां। फ़क़ीर कादिर बख़्श बेदल साईं जो सालियानो 152 उर्स मुबारक, जेको ॿ ॾींहं पहिरियां बल्कि अॼु ई इख़्तिताम ते पहुतो, उहो मौजूदा कोविड-19 जी सूरत सबबि उन जूं तक़रीबूं मुलतवी कई वयूं हुयूं। उन जूं जेके पंहिंजो बाक़ाइदा जेके अपनी कॉन्फ्रेंस ते मुश्ताइर हो या जेके थींदियूं आहिनि उनखे मुलतवी कयो वियो हुयो, पर दरगाह ते सादगीअ सां ऐं SOPs ते अमल कंदे फ़क़ीर उन जा अक़ीदतमंद आया ऐं उन्हनि बेदल साईं जी हाज़िरी ॾिनी। ऐं तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे, तव्हां दोस्तनि ही ऑनलाइन जेको बेदल साईं जो रंग रचायो आहे ऐं ही मेलो शुरू कयो आहे, हीअ तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। कल्ह बि अकेडमी ऑफ लेटर्स इस्लामाबाद पारां ऑनलाइन बेदल कॉन्फ्रेंस मुनक़िद थी, जेको बि हिकिड़ो तमामु वॾो कमु हुयो, जंहिंजे सॼे मुल्क जे वॾनि दानिश्वरनि हुन में हिसो वरितो। ऐं तव्हांजी अॼोको ही जेको सिलसिलो आहे इहो इंतिहाई अहम आहे ऐं मुफ़ीद बि आहे त बेदल साईं जी जेका दरगाह आहे रोड़ीअ में, उहा दरगाह बेदल बेकस सॾिबी आहे। ऐं घणा असांजा दोस्त, घणा असांजा अक़ीदतमंद या घणा मुख़्तलिफ़ दोस्त मीडिया जा, उहे ईअं सम्झंदा आहिनि त शायदि बेदल बेकस उहो हिकिड़ो माण्हू आहे या का हिकिड़ी शख़्सियत आहे। ऐं तव्हांजो बि काफ़ी जॾहिं बि ज़िक्र थींदो आहे त बेदल बेकस गॾिजी ज़िक्र थींदो आहे, पर इहो अव्हां दोस्तनि खे इहो ॿुधायां त बेदल
पीउ आहे ऐं बेकस उनजो पुटु आहे। ऐं कादिर बख़्श बेदिल जो फर्ज़ंद मोहम्मद मोहसिन बेकस बि पंहिंजी जाइ ते पंहिंजे दौर जो वॾो सूफ़ी दरवेश ऐं वॾो सूफ़ी शाइर थी गुज़रियो आहे। उनजे विच में ज़िक्र अची वियो, ज़रूरी बि हुयो त जीअं बेदिल बेकस खे थोरो असां वाज़िह कयूं त उहो 23 सालनि जी मुख़्तसिर उमिरि में वफ़ात करे वियो हो, पर उहो बि पंहिंजी सिंधी अदब जो वॾो क्लासिकल शाइर आहे ऐं उहो बि अरबी, फ़ारसी, उर्दू ऐं सराइकी 5 ॿोलियुनि जो शाइर आहे। त सिंध में जीअं दरगाह बेदिल बेकस आहे, इहा शायदि वाहिद दरगाह आहे जेका ॿिन्ही पीउ पुटनि जे नाले सां गॾु सॾिजे थी पई। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त सिंध में ॿी का अहिड़ी दरगाह न आहे जिते ईअं ॿ शख़्सियतूं पीउ पुटु ऐं मुर्शिद ऐं मुरीद गॾिजी वयूं हुजनि त जीअं बेदिल बेकस जी दरगाह रोड़ीअ में आहे। लाहौर में जीअं माधूलाल हुसैन जी दरगाह आहे। माधूलाल ॿी शख़्सियत हुई जेको शाह हुसैन जो तालिब हुयो, शाह हुसैन जो प्यारो महबूब हुयो, पर उहे हिक ॿिए पंहिंजे मुहबत में ऐं पंहिंजे फ़िक्री साथ में अहिड़ो सलाड़जी विया जो हींअर उन्हनि जी दरगाह बि माधूलाल हुसैन जी दरगाह सॾिबी आहे। ऐं जॾहिं बि ज़िक्र थींदो आहे शाह हुसैन जो त माधूलाल सां गॾु थींदो आहे। ईअं बेदिल बेकस जो ज़िक्र बि ईअं असां वटि गॾिजी अचे थो पियो। बेदिल साईं जो बेकस फर्ज़ंद हुयो ऐं तालिब बि हुयो, मुरीद बि हुयो। जीअं अमां दोस्तनि बेदिल साईं जो तमामु ख़ूबसूरत तारीफ़ करायो रमेश साहब, मां सम्झां थो त मुख़्तसिर तौर ते बेदिल साईं जे शख़्सियत जे उनजी फ़िक्र जे हवाले सां काफ़ी सुठियूं ॻाल्हियूं करे वियो ऐं मजमूई तौर ते इहे बिल्कुलु सही हुयूं। फ़क़ीर कादिर बख़्श बेदिल असांजे सिंध में शहादती भिटाई, रोहल फ़क़ीर, सचल साईं ऐं सामीअ जे दौर खां पोइ सिंध जो तमामु वॾो आला सूफ़ी मुफ़क़िर, अज़ीम शाइर, तमामु वॾो आलिम, स्कॉलर, दानिश्वर ऐं वॾो मोरख़ थी गुज़रियो आहे। ऐं इहे सभई जेके हवाला बेदिल साईं जा आहिनि, इहे सिंध जे तारीख़ में जेके बि सूफ़ी दरवेश, जेके बि सूफ़ी शाइर ऐं आलिम थी गुज़रिया आहिनि, उन्हनि खां मुख़्तलिफ़ आहिनि। हिकिड़े ई माण्हू जेको मल्टी टैलेंटेड आहे असां वटि सिंध जे क्लासिकी अदब में, सिंध जे सूफ़ी फ़िक्र में, अज़ीम सूफ़ी शाइरनि जे क़तार में जेको मल्टी टैलेंटेड ऐं मल्टी लैंग्वेजिस शाइर असांखे नज़र अचे थो, उहो असांजो फ़क़ीर कादिर बख़्श बेदिल आहे। ऐं उनजो दौरु असां चाहींदासीं त बेदिल साईं जे पहिरियां दौर खे असां तइ कयूं त बेदिल साईं जो दौरु कहिड़ो आहे। त बेदिल साईं 1815 ईस्वीअ में ॼायो रोड़ी शहर में ऐं 1872 ईस्वीअ में हुनजी वफ़ात थी, हुनजो विसाल थियो। 19वीं सदीअ जो दौरु आहे जंहिंमें फ़क़ीर कादिर बख़्श बेदिल 59 साल पंहिंजे ज़िंदगीअ जा गुज़ारिया। ऐं जॾहिं असां तारीख़ी तौर ते ॾिसूं था बेदिल साईं खे, त बेदिल साईं शाह लतीफ़ खां 63 साल पोइ ॼायो आहे ऐं रोहल फ़क़ीर जे वफ़ात खां 10 सालनि खां पोइ बेदिल साईं ॼायो आहे। जॾहिं सचल साईं वफ़ात कई दराज़नि में, तॾहिं बेदिल साईं जी उमिरि 13 साल हुई। ऐं हिकिड़ी इहा रवायत बि आहे, ॾाढी ख़ूबसूरत रवायत आहे ऐं ख़ूबसूरत तसवुरु आहे त बेदिल साईं सचल साईं खे ॾिठो बि हुयो। छो त रोड़ी ऐं दराज़ा एॾो परे बि न आहिनि ऐं 13-14 साल उमिरि सुठी उमिरि आहे, मेच्योर उमिरि आहे, जंहिंमें यादगिरी बि रहे थी पई जो बेदिल साईं जॾहिं सचल साईं ते सवान ते जेको शेर लिखियो, उन में इहो थो ज़ाहिर थिए त ॼण हुन सचल साईं खे ॾिठो हुजे। सचल साईं ते जेको बेदिल साईं शेर लिखियो त इश्क जो यारो दराज़नि में अजब इसरार हो, इश्क जो यारो दराज़नि में अजब इसरार हो, मस्त सालिक मन सचू आरफ उते इज़हार हो। ऐं पोइ बेदिल साईं पहिरियों उहो मोरख़, बेदिल साईं पहिरियों सचल साईं जो सवान निगार आहे, पहिरियों तारीफ़दान आहे जे सचल साईं जी उमिरि पंहिंजे इन शेर में वाज़े कई आहे त पंहिंजे राय पिरी 90 वरे निर्वार हो, साल 1242 में तलब ॾे तयार हो, पंहिंजे राय पिरी 90 वरे निर्वार हो। बेदिल साईं इहो बि ॿुधायो त सचल साईं जी उमिरि 90 साल हुई। त सचल साईं जे दौर में बेदिल साईं पंहिंजो शागिर्दी जो दौरु ऐं बचपन जो दौरु बेदिल साईं में अचे थो पियो। त बेदिल साईं जी जेका शुरूआति थी आहे त हुन पंहिंजी ज़िंदगीअ जो अधु हिसो
59 सालनि मां 30 साल हुन टालपरनि ऐं मीरनि जे दौर में हुन गुज़ारियो ऐं ज़िंदगीअ जो बाक़ी जेको अधु हिसो हुयो हुनजो उहो अंग्रेज़नि जे दौर में गुज़ारियो। ऐं जॾहिं अंग्रेज़नि 1843 में सिंध फतह कई तॾहिं फ़क़ीर कादिर बख़्श बेदिल जी उमिरि 28 साल हुई। इहो दौरु आहे बेदिल साईं जो। ऐं बेदिल साईं जे हवाले सां ॿी ख़ासि ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त बेदिल साईं जो तालुक़ु रोड़ी शहर जे हिकिड़े पोरियत तबिके सां, पोरियत ख़ानदान सां हो। हुनजो पंहिंजो ख़ानदान त कुरैशी ख़ानदान हुयो, पर हुनजो जेको पोरियो हुयो हुनजो वालिद साहिबु पट जो कमु कंदो हुयो। ऐं जीअं मंसूर हुसैन बिन मंसूर हलाज कपह जो कमु कंदो हो, त इहे बेदिल साईं पट जो कमु कंदो हुओ। पंहिंजे ख़ानदानी तौर ते हिकिड़ो पोरियत माण्हू हुयो। ऐं उन बेदिल साईं जे ख़ानदान में हुनजो वालिद साहिबु फ़क़ीर मोहम्मद मोहसिन फ़क़ीरी ख़्याल जो माण्हू हुयो ऐं सूफ़ी ख़्याल जो माण्हू हुयो, वॾो दरवेश हुयो। पर हुनजी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त बेदिल साईं जो वालिद साहिबु रोड़ीअ जे हिकु वॾी दरवेश सैयद मीर जानल्ला शाह जो दरगाह जो ख़ासि ख़लीफ़ो हुयो ऐं तालिब हुयो, मुरीद हुयो सैयद अब्दुल वहाब शाह जीलानी भागनाड़ी वारे जो। इहो इन करे ॿुधाइणु ज़रूरी सम्झां थो त उहो सैयद अब्दुल वहाब शाह जीलानी भागनाड़ी वारो मीर जानल्ला शाह रज़वी रोड़ीअ वारे जेको वॾो दरवेश, वॾो साहिब दीवान शाइर थी गुज़रियो आहे फारसीअ जो, वॾो आलिम हुयो, हुनजो मुरीद हुयो। ऐं मीर जानल्ला शाह रज़वी सिंध में सिंध जो पहिरें सोशलिस्ट ऐं अज़ीम सूफ़ी दरवेश ऐं दानिश्वर शहीद शाह इनायत झोका वारे जो वॾे खां वॾो तालिब बि हुयो, मुरीद बि हुयो। त हाणे इहो जेको सिलसिलो ॿुधाइण जो मक़सदु मुंहिंजो इहो आहे त बेदिल साईंअ जे वालिद साहिब जो जेको सिलसिलो हो तरीक़त जो, उहो शाह इनायत झोक ताईं पहुचे थो, जेको पंहिंजे दौर जो इनकलाबी सूफ़ी हुयो, जंहिं पंहिंजे दौर में शहादत माणी ऐं पोहरतनि जे हक़ जे लाइ जो हुनजो नारो हुयो त ज़मीन जेको खेड़े सो खाए। उहो सिलसिलो बेदिल साईं जे वालिद साहिब ताईं पहुतो ऐं बेदिल साईं पाण बि पंहिंजे वालिद साहिब सां गॾिजी उन ई शाह इनायत जे सिलसिले जे दरवेशी सिलसिले में, सूफ़ी सिलसिले में मीर जानल्ला शाह रज़वीअ जे पोटे ऐं उन वक़्तु जेको हुनजे गादीअ ते हुयो सैयद मीर जानल्ला शाह रज़वी सामी सेकंड, उन जो तालिब बि थियो हुयो। बेदिल साईं जो नालो अब्दुल कादिर हुयो, छठीअ जो नालो अब्दुल कादिर। ऐं इन तख़लुस सां बेदिल साईं जो तख़लुस हुयो त दिलि खां सवाइ जंहिंखे दिलि न हुजे बेदिल। सिंध जे तारीख़ में बेदिल साईं खां अॻु में इन तख़लुस जो कोई बि शाइर मौजूदु कोन हुयो ऐं नालो अब्दुल कादिर बेदिल हो। पर हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा हुई त बेदिल साईं खां 300 साल अॻु में दहलीअ जो हिकिड़ो तमामु वॾो दानिश्वर सूफ़ी, तमामु वॾो फारसी जो वॾो शाइर अब्दुल कादिर बेदिल, नालो बि हुनजो अब्दुल कादिर हुयो, तख़लुस बि हुनजो बेदिल हुयो ऐं बेदिल दहलीअ जे नाले सां उहो मशहूरु आहे। त जॾहिं बेदिल साईं पंहिंजी शाइरी शुरू कई शागिर्दीअ वारे दौर में, छो त बेदिल साईं बाक़ाइदा पढ़ियो ऐं वॾो आलिम हुयो। हुन जेके फारुकुल तहसील आलिम हुयो, हुन दौर जो जेको पढ़ाईअ जो जेको सिलसिलो हुयो दरसे निज़ामी जो, त हुन बेदिल साईं पंहिंजे दौर जे तमामु वॾनि आलिमनि खां तमामु पूरो जेकॾहिं डिस्कनेक्ट थी वञो त वरी दोस्त कनेक्ट थींदा आहिनि आईडीअ ते। जेकॾहिं डिस्कनेक्ट थी वञूं त हिन आईडीअ खे वरी कनेक्ट करिणो आहे। थैंक यू वेरी मच। जी अख्तर साईं। मूं गुज़ारिश पे कई त जेको अब्दुल कादिर दहलवी हुयो बेदिल साईं खां अॻु में, उनजो तख़लुस बि बेदिल हुयो। त जॾहिं शागिर्दी वारे दौर में ई बेदिल साईं जी शाइरी जी जेका शुरूआति थी हुई उहा फारसी शाइरी सां थी हुई। त जॾहिं हुन फारसी शाइरी शुरू कई ऐं हुन बेदिल जो तख़लुस इस्तेमालु कयो त उन दौर जा जेके बि वॾा शाइर हुया, जेके बि वॾा दानिश्वर हुया, जेके बि वॾा आलिम हुया, उहे ईअं ई सम्झंदा हुया त हीउ त पंहिंजा शेर नथो पढ़े, हुन अब्दुल कादिर बेदिल दहलवीअ जा शेर थो पढ़े। त बेदिल साईं जी उमिरि नंढी हुई पर एॾो वॾो टैलेंटेड हुयो जो उन दौर में फारसी शाइरी करे पियो ऐं वरी तख़लुस बि
जेको आहे सो बेदिल जे तख़लुस सां लिखे पियो त घणा माण्हू इहे सम्झनि पिया त हीअ त अब्दुल कादिर बेदिल दहलवीअ जी शाइरी जेका आहे छा हीअ पढ़े थो पियो। पोइ आख़िर इहो थियो त बेदिल साईं पंहिंजो नालो मटायो ऐं पोइ हुन अब्दुल कादिर जी जॻह ते पंहिंजो नालो रखियो कादिर बख़्श बेदिल। ऐं बेदिल साईं मशहूरु बि हाणे कादिर बख़्श बेदिल जे नाले सां आहे। ऐं तमामु घणो इन हवाले सां बि त जीअं हू अब्दुल कादिर बेदिल दहलवी आहे त हीअ कादिर बख़्श बेदिल रोहिड़वी आहे या सिंधी आहे। त हिन वक़्तु बि असांजे बर सग़ीर में सॼे मुल्क में अब्दुल कादिर बेदिल दहलवी मशहूरु आहे। ॿियो असांजो हीउ बेदिल सिंधी बेदिल फ़क़ीर कादिर बख़्श बेदिल मशहूरु आहे। त बेदिल साईं तमामु वॾो पढ़ियो, हुनजो तमामु वॾो मुताइलो हुयो ऐं हुन सॼो सिंध जी जेका क्लासिकल शाइरी हुई काज़ी कादर खां वठी ऐं सचल साईं ताईं हुन मुताइलो गहरो मुताइलो कयो। शहाबती पिटाईअ जो तमामु वॾो मुताइलो कयो। एतिरे क़दुरु जो शहाबती पिटाईअ जे पहिरियनि शाहरहनि में बेदिल साईं जो नालो आहे। त शहाबती पिटाई खे जंहिं बुज़ुर्ग पहिरियां पंहिंजे मलफ़ूज़ात में आंदो उहो पीर ॻोठ जो बुज़ुर्ग मोहम्मद राशिद रोज़ेदणी रहमतुल्लाह अलैह आहे। उन छो त उहो आहे ई शहाबती पिटाई जे दौर जो उनजो हमअसर आहे। उन खां पोइ शाह लतीफ़ जे कलाम जी शरह शाह लतीफ़ जे कलाम खे जेको वधीक सम्झाणी ॾिनी उहो असांजो फ़क़ीर कादिर बख़्श बेदिल जे पंहिंजे मुख़्तलिफ़ किताबनि में शाह लतीफ़ जे बेतनि खे दलील तौरु आंदो आहे ऐं उनजो काफ़ी तसानीफ़ में बि शहाबती पिटाई जो ज़िक्र कयो आहे। ऐं ख़ासि तौर ते बेदिल साईं जो जेको किताबु आहे पंज गंज, जीअं ज़िक्र थियो त बेदिल साईं जा 23 किताब लिखियल आहिनि या 18 किताब लिखियल आहिनि। हिन वक़्तु ताईं जेका अप टू डेट तहक़ीक़ आहे जेका मूं बि कई आहे ऐं ॿियनि दोस्तनि बि ॾिठो आहे त अप टू डेट तहक़ीक़ मुताबिक़ बेदिल साईं जा जेके कुल किताब लिखियल आहिनि छो त पाण तमामु वॾो नसर नवीस हुयो, उहे कुल किताब हिन वक़्तु 36 किताब असां वटि दस्तियाब आहिनि जेके बेदिल साईं हयात लिखी वियो। ऐं उन्हनि में 3 किताब अहिड़ा आहिनि जेके सिंधी सराइकी या उर्दू ज़ुबान जा आहिनि, उर्दू ॿोली में आहिनि। बाक़ी सभई किताब बेदिल साईं जा अरबी ऐं फ़ारसी ॿोलियुनि में आहिनि। मां जीअं गुज़ारिश कई त बेदिल साईं मल्टी लैंग्वेजिस शाइर हुयो, घणनि ॿोलियुनि जो शाइर हुयो। त बेदिल साईं खां अॻु में असांजो सचल साईं 4 ॿोलियुनि में शाइरी कई, सिंधी, सराइकी, उर्दू ऐं फ़ारसी। उहा ॿी ॻाल्हि आहे त सचल साईं खे हफ़्ते ज़बान शाइर चयो वेंदो आहे ऐं उनजा तमामु घणा सबब आहिनि ऐं उनजे हवाले सां पर जेका शाइरी आहे सचल साईं जी उहा बुनियादी तौर ते सिंधी, सराइकी, उर्दू ऐं फ़ारसी 4 ॿोलियुनि में आहे। बेदिल साईं 5 ॿोलियुनि जो शाइर आहे। अरबी ॿोली बेदिल साईं वटि वधीक मिले थी पई सचल साईं जे कलाम जे खां पोइ। बेदिल साईं जो शेर सिंधीअ में आहे, सराइकी में आहे, उर्दू में आहे, अरबी में आहे ऐं फ़ारसी में आहे। पर हिकिड़ी वॾी जेका बेदिल साईं जी जेको कमाल आहे पंहिंजे शाइरीअ जी हैसियत में उहो इहो आहे त बेदिल साईं तारीफ़ कईमांसि मां जो नौजवान बेदिल साईं न सिर्फ़ु 5 ॿोलियुनि में अलॻि अलॻि किताब लिखिया, 5 ॿोलियुनि में अलॻि अलॻि शाइरी कई, पर 5 ॿोलियुनि में गॾिजी बि शाइरी कई। हिकु अहिड़ो शेर जंहिंमें 5 ॿोलियूं हुन इस्तेमालु कयूं आहिनि। हिकिड़ी वॾी सनत आहे शाइरी जे मैदान में त अरबी, फ़ारसी, उर्दू, सराइकी ऐं सिंधी जूं सिटूं 5 ॿोलियुनि जूं सिटूं अचनि थियूं पयूं। हक़ुल मुबीन ही अरबी सिट आहे। ऊस्त जिस्मो ऊस्त जां ऊस्त अफलाको ज़मीन ही फारसी सिट आहे। वो रूहुल्लाह मरियम है वो ही रूहुल अमीन ही बेदिल साईं की उर्दू सिट में इस्तेमाल कयो, उर्दू शेर इस्तेमाल कयो। हर तरफ़ कुश्दा तमाशा क्या मखो क्या अहले दीन
सिट सराइकी आहे। सभु सूरत में कयो ज़हूरो यार जानी दिलरुबा, सिंधी सिट अची वई। पंजनि ई ॿोलियुनि में बेदिल साईं हिकु शेर लिखियो आहे ऐं अहिड़ा इन जा तमामु घणा शेर आहिनि। त पंजनि ॿोलियुनि में शाइरी बेदिल साईं ऐं पंहिंजो हिकिड़े ई शेर में पंजनि ॿोलियुनि खे बि इस्तेमालु कयो। ऐं 36 किताब बेदिल साईं नसर जा लिखिया, जंहिंमें शाइरी बि आहे। उनमें बेदिल साईं जा 4 फारसी दीवान आहिनि ऐं 4 फारसी मसनवियूं शाइरीअ जूं, हिकिड़ो उर्दू दीवान, सिंधी जा 3-4 किताब शाइरीअ जा बेतन जे शिकिल में, काफ़ियुनि जे शिकिल में, बेदिल साईं जूं काफ़ियूं ऐं अलॻि बेत अलॻि। ऐं साॻे वक़्तु जेको तसव्वुफ़ जे हवाले सां जेको फ़िक्री बेदिल साईं सिलसिलो शुरू कयो, त उन खां पोइ जेको गुज़ारिश कई त बेदिल साईं मौरख़ हुयो, वॾो तारीख़दान हुयो पंहिंजी जाइ ते। उनजो मिसाल इहो आहे त बेदिल साईं हिकु किताबु लिखियो आहे तारीख़ी क़ताअत, जेके हुन मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जे वफ़ात जूं तारीख़ूं पंहिंजे शाइरीअ में फारसी किथे में हुन बयानु कयूं आहिनि। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठी सभई बुज़ुर्ग असहाब, इमाम पाक, सभई सूफ़ी बुज़ुर्ग ऐं वेंदे पंहिंजी औलाद ताईं ऐं उन पंहिंजे दौर जे माण्हुनि ताईं हू कहिड़े सचल साईं जो जीवन ज़िक्र कयो त हू कहिड़े सन में वफ़ात त उहो सॼो बेदिल साईं हुन में जेको आहे ॾिनो आहे, जंहिंसां ख़बर पए थी त बेदिल साईं तमामु वॾो मोहरख बि हुयो। बेदिल साईं जे हवाले सां जेको तव्हां मौज़ू रखियो हुयो उहो हुयो अॼोकी बेदिल साईं जो फ़न ऐं फ़िक्र। फ़न चइबो आहे घाड़ेटे खे, टेक्निक खे। त बेदिल साईं बहसियत शाइर कहिड़नि सिन्फ़ुनि में शाइरी कई ऐं हुन में हुन सिन्फ़ुनि में कहिड़ो कमाल कयो ऐं हुन कहिड़ी कहिड़ियूं हुन में नयूं शयूं ॾिनियूं। जीअं मूं ज़िक्र कयो त जेको क्लासिकल शाइर हूंदो आहे उहो पंहिंजे दौर जो अज़ीम शाइर हूंदो आहे। ऐं कंहिं बि क्लासिकल शाइर थियण जे लाइ इहा ॻाल्हि ज़रूरी हूंदी आहे त उहो आला पाए जो शाइर हुजे। क्लासिकल जी माना बि आहे त आला पाए जो, तमामु वॾो आला पाए जो शाइर। उन जो मूंखे इन हवाले सां मूंखे बेदिल साईं जे हवाले सां न बल्कि शहादती बुचाईअ जो हिकिड़ो ख़बर पियो थी पई त क्लासिकल जेका शइ क्लासिकल शाइर कहिड़ो थी सघे थो पियो। विटाई जो शेर आहे त वखर सो वाह आहे जो पए पुराणो न थिए। हाणे उहो वखर जेको कॾहिं पुराणो ई न थिए, उहो फ़िक्र जेको कॾहिं पुराणो ई न थिए, ऐं उहा शइ तव्हांजी जेका कॾहिं पुराणी न थिए, सदाईं ताज़ी हुजे, हर दौर जो फ़िक्र हुजे ऐं उहो कॾहिं बि ऐं हर माण्हू उनखे एक्सेप्ट करे, हिकिड़ो पैनलोकामी फंडामेंटल हुजे ऐं उन में फ़न जा वॾा क़दर हुजनि, वॾो कमाल हुजे हुन में, ऐं पंहिंजे दौर में उहो शाइर वॾे दौर ताईं असरु हुजे, पूरो दौर हुजे, हिकु वॾे दौर ताईं उहो असरु हुजे ऐं पंहिंजे शाइरीअ में, पंहिंजे आर्ट में, पंहिंजे फ़न में नओं मोड़ ॾे ऐं नवां ट्रेंड इस्तेमालु करे, नवां ट्रेंड मुतारिफ़ करे, त उनखे क्लासिकल शाइर या उनखे क्लासिकल फ़नकार चइबो आहे। त बेदिल साईं खे जेका सिंधी शाइरी मिली उहा क़दीम दौर खां थींदी। शाह अब्दुल लतीफ़ वटि अची बेत ऐं वाईअ जे उरूज में, वरी उन खां पोइ जॾहिं सचल साईं वटि अचे थी उहा सिंधी शाइरी, त उहा काफ़ीअ जो रंग वठे थी पई। त काफ़ी त पहिरियां बि हुई, वाई खां अॻु में बि हुई, पर काफ़ी गुम थी वई हुई ऐं शाह लतीफ़ जी वाई तमामु घणी मक़बूल थी। शाह लतीफ़ वाईअ ते तमामु घणो कमु कयो, मौसीक़ी जे हवाले सां बि, शाइरी जे हवाले सां बि। चल साईं उन काफ़ीअ खे मोटाए आंदो जेका वाई खां अॻु में बि हुई, ऐं उहा काफ़ी सूफ़ियाने सिन्फ़ जे हवाले सां, सूफ़ी राग जे हवाले सां हिकिड़ी वॾी जानदार ऐं वॾी कमाल जी सिन्फ़ सचल साईं मुतारिफ़ कराई ऐं हुन एतिरो उरूज ॾिनो जो हिन वक़्त ताईं बि जेका काफ़ी लिखी वञे थी पई, जेका काफ़ी ॻाई वञे थी पई, उन ते सचल साईं जे काफ़ीअ जो तमामु घणो गहरो असरु आहे। ऐं उहा काफ़ी बेदिल साईं वटि पुॻी त बेदिल साईं बि पंहिंजे शाइरीअ में उन सिंधी काफ़ीअ खे
ऐं साॻे वक़्तु सराइकी काफ़ीअ खे पंहिंजी फ़िक्र में पंहिंजे फ़न जे हवाले सां तमामु घणो लिखियो, तमामु घणो ॻायो, त बेदिल ऐं तमामु वॾो मौसीक़ार बि हुयो, तमामु वॾो रागी बि हुयो ऐं राग जो तमामु माहिर हुयो। त असांजा जेके बि सूफ़ी बि गुज़रिया आहिनि अज़ीम शाइर, उहे पंहिंजा वॾा राग जा माहिर वॾा मौसीक़ार हुया। सचल साईं बि वॾो मौसीक़ार हुयो, शाबती ॿुधाई बि तमामु वॾो मौसीक़ार हुयो। ऐं उनजो इहो सिलसिलो रहियो आहे त असां वटि असांजे सूफ़ी शाइरनि पंहिंजे कलाम खे मौसीक़ी जे रागनि ते उन्हनि तरतीब ॾिनो आहे। जीअं लतीफ़ पंहिंजे रसाले खे 36 रागनि रागड़ियुनि या खणी चओ त उन में कुझु दास्तान पिया आहिनि, उन्हनि में उन पंहिंजी शाइरी पंहिंजो रसालो तरतीब ॾिनो। सचल साईं बि पंहिंजे सिंधी ऐं सराइकी कलाम खे मुख़्तलिफ़ रागड़ियुनि जे बुनियाद ते ऐं तरतीब ॾिनो। मुंहिंजे शाह लतीफ़ जा राग 36 हुया, त सचल साईं वरी 31 रागनि ते पंहिंजूं काफ़ियूं पंहिंजो कलाम तरतीब ॾिनो। उन्हनि में कुझु राग शाबती भिटाई जा हुया ऐं कुझु राग सचल साईं पंहिंजा बि मुतारफ़ कराया। ईअं त क्लासिकल में त हुया, पर कंहिं सिंधी शाइर उन्हनि ते काफ़ियूं न लिखियूं जेके सचल साईं में उन रागनि में पंहिंजूं काफ़ियूं कयूं, जिन में मालकोस जेको 5 सुरनि जो राग थींदो आहे, उहो शाह लतीफ़ जे रसाले में न आहे, पर उहो सचल साईं जे रसाले में असांखे मिले थो। ईअं भेरवी संपूर्ण रागणी आहे 7 सुरनि जी, उहो शाह लतीफ़ जे रसाले में न आहे, पर सचल साईं जे रसाले में असांखे मिले थी। ऐं काफ़ी झंगलो राग आहे जेको सचल साईं वटि मिले थो, जेको शाह लतीफ़ वटि न आहे। ईअं ई बेदिल साईं कुझु राग सचल साईं जा, कुझु राग शाह लतीफ़ जा खणी करे तक़रीबन 19 रागनि में 19 रागनि ऐं रागड़ियुनि में बेदिल साईं पंहिंजो सिंधी काफ़ियूं लिखियूं ऐं ॻायूं। ऐं पोइ सिंधी काफ़ियुनि जी किताब खे जेको हुन नालो ॾिनो, उहो नालो ॾिनो बेदिल साईं सरूद नाम। सरूद हिकिड़े साज़ जो नालो आहे जेको वॼंदो आहे, तारुनि जो साज़ आहे। ऐं जीअं त हीअ शाइरी सूफ़ियुनि जी शाइरी मौसीक़ी खां ॿाहिरि न हूंदी आहे, इहा ॻाए करे लिखिबी आहे, इन खे ॻायो वेंदो आहे, लिखिबो न आहे। तंहिंजे करे बेदिल साईं पंहिंजे काफ़ियुनि खे सरूद नामो नालो ॾिनो त हीअ मौसीक़ीअ सां तालुक़ु रखनि थियूं। ऐं उन में बेदिल साईं 19 राग ॾिना, उन्हनि में हिकु ॿ राग बेदिल साईं पंहिंजो बि मुतारफ़ करायो। जीअं सचल साईं मुख़्तलिफ़ राग इस्तेमालु कया, मुतारफ़ कराया, बेदिल साईं बि नट कल्याण ऐं हिकिड़ो त ॿियो राग जेको आहे सिंधी शाइरीअ में नओं उन्हनि खे मुतारफ़ करायो। साॻे वक़्तु बेदिल साईं पंहिंजी क्लासिकल सिंफईअ साईं जेका सिंधी बेत, उन बेत खे तमामु घणो लिखियो। ऐं बेतनि में बि हुन जेको आहे तो मुख़्तलिफ़ मौज़ू ॾिना हुनखे, जीअं हिन बेदिल साईं जा बेत आहिनि जंहिंजो हुन मौज़ू ॾिनो वहदत नाम। ऐं हिकिड़नि बेतनि खे हुन उनवान ॾिनो फराइज़ सूफ़िया, इन मुख़्तलिफ़ हवालनि सां। हाणे अचूं था बेदिल साईं जे फ़िक्र ते। हूअं फ़नी हवाले सां बि बेदिल साईं जे काफ़ियुनि में, उनजे काफ़ियुनि में, उन लतीफ़नि में तमामु घणो नयूं शयूं मिलनि थियूं जेके बेदिल साईं उनखे उजागर कयूं। पर मां त चवां हाणे मां तव्हांखे बेदिल साईं जी फ़िक्र ते असां ॻाल्हायूं त असुलु शइ आहे शाइरीअ जो पैगाम, असुलु शइ आहे शाइरीअ जो मक़सदु, ऐं शाइरीअ जो जेको हुजणु बि घुरिजे त जेको फ़िक्र आहे त हीअ असांजा शाइर मुफ़क्किर शाइर हुया, जिन पंहिंजो फ़िकिर ॾिनो, जिन सोच ॾिनी, ऐं फ़लसफ़ो ॾिनो। फिलासफ़र शाइर जेके आहिनि उहे पंहिंजो नओं फ़लसफ़ो ॾींदा आहिनि, हिकिड़ो फ़िकिर ॾींदा आहिनि। त बेदिल साईं कहिड़ो फ़िकिर ॾिनो, बेदिल साईं कहिड़ो फ़लसफ़ो ॾिनो, बेदिल साईं पंहिंजे दौर में पंहिंजे अवाम जे लाइ, पंहिंजे क़ौम जे लाइ कहिड़ो पैगाम ॾिनो, त ज़रूरी आहे त असांखे इन ते बि सोचणु घुरिजे। ऐं बेदिल साईं खे गहराई सां जॾहिं असां पढ़ंदासीं त असांखे ख़बर पवंदी त उहो पंहिंजे दौर जो कहिड़ो मुफ़क़िर हुयो। बुनियादी ॻाल्हि आहे त बेदिल साईं सूफ़ी शाइर हुयो, इहो तय आहे। ऐं असांजी सिंध सूफ़ी दरवेशनि ऐं सूफ़ी मुफ़क्किरनि जी ज़मीन आहे। जेकॾहिं बेदिल साईं सूफ़ी शाइर हुयो, सचल साईं बि सूफ़ी शाइर हुयो, शाबती भिटाई बि सूफ़ी शाइर हुयो, ऐं तसव्वुफ़ हिन धरतीअ जो कॾहिं खां सिंध आहे, तॾहिं खां तसव्वुफ़ जो फ़िकिर ऐं सूफ़ी ख़्याल सिंध जे अवाम में, सिंधी माण्हुनि मौजूदु रहिया आहिनि। पर सिंध जो जेको सूफ़ी आहे उहो ॿियनि सूफ़ियुनि खां मुख़्तलिफ़ आहे। असां जेकॾहिं बेदिल साईं खे या सचल साईं खे या शाबती भिटाई खे जेकॾहिं सिर्फ़ु सूफ़ी चई बीह था रहूं त इन सां ॻाल्हि पूरी कोन थी थिए पई। बेदिल साईं बि सूफ़ी शाइर हुयो बुनियादी तौर ते, पर उन खां अॻिते वहदतुल वजूदी शाइर हुयो। हाणे जेको
तसव्वुफ़ आहे उहो हर मज़हब जो निचोड़ आहे, हर मज़हब जो रूह आहे। तसव्वुफ़ मज़हब जो बातिनी पहलू आहे। मज़हब जो ज़ाहिरी पहलू, उनजो ज़ाहिरी रसूमात आहिनि, उनजूं इबादात आहिनि, शरीयत आहे। पर जेको तसव्वुफ़ आहे उहो मज़हब जो बातिनी पहलू आहे। ईअं तव्हां सम्झी सघो था पिया त जेको मज़हब आहे उहो ब्लाइंड फेथ आहे, उनजो तालुक़ु ब्लाइंड फेथ सां आहे त ख़ुदा आहे ऐं ख़ुदा जी इबादत करणी आहे। पर तसव्वुफ़ मज़हब खे सम्झण जो इंटेलेक्चुअल रस्तो आहे। फिक्री अंदाज़ सां ख़ुदा खे ऐं काइनात खे ऐं इंसान खे सम्झण जे लाइ जेको फिक्री रस्तो आहे, जेको सोच जो रस्तो आहे, जेको इंटेलेक्चुअल रस्तो आहे, जेको ॾाहप जो रस्तो आहे, इन्हनि शयुनि खे सम्झण जो, इन फ़लसफ़े खे सम्झण जो उहो तसव्वुफ़ आहे। मज़हब में हिकिड़े आलिम वटि ख़ुदा माबूद आहे। शरीयत में या आलिम वटि ख़ुदा आहे ला माबूद इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला माबूद इल्लल्लाह। ख़ुदा खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ु न आहे, ख़ुदा खां सवाइ को माबूद न आहे ऐं बंदो इंसान उनजो अब्द आहे। पर जॾहिं तसव्वुफ़ जो मरहलो शुरू थिए थो पियो त उते अलाह साईं माबूद त आहे ई आहे, पर हू माबूद खां वधीक वरी महबूब आहे। सूफ़ी वटि ख़ुदा महबूब आहे, ला महबूब इल्लल्लाह। ऐं उन खां अॻिते तव्हां वेंदो त ला मक़सूद इल्लल्लाह। ख़ुदा हाणे सूफ़ीअ जो महबूब त आहे, पर साॻियो उनजो हाणे मक़सूद बि आहे, उनजो मक़सद ई ख़ुदा आहे यार। ऐं उन खां अॻिते जॾहिं असां वेंदासीं उहो आहे ला मौजूद इल्लल्लाह। त ख़ुदा खां सवाइ ॿियो कुझु को वजूद न आहे। हक़ीक़ी वजूद त काइनात जो ख़ुदा ई आहे। हक़ीक़ी वजूद उहो ख़ुदा आहे, ला मौजूद इल्लल्लाह। हाणे ला मौजूद इल्लल्लाह जेको आहे उहो वहदतुल वजूद जो फ़िक्र आहे, वहदतुल वजूद जो फ़लसफ़ो आहे, जंहिं फ़लसफ़े तहत ख़ुदा काइनात ऐं इंसान खे सम्झी सघिजे थो, इन्हनि जी हक़ीक़त खे सम्झी सघिजे थो। ऐं सूफ़ी इन हवाले सां वहदतुल वजूद जे हवाले सां इहो ॿुधाइनि था त काइनात, इंसान, ज़ाहिर में जेको तव्हांखे नज़र अचे थो उन्हनि जो उहो असुल में ख़ुदा जो ई जी तजलियात आहिनि, ख़ुदा जी तजली आहे, ख़ुदा जो मज़हर आहे। उन जी असुल हक़ीक़त जेका आहे सा ख़ुदा आहे। हाणे सूफ़ी जेको तरीक़त में अची इबादत करे थो ऐं मुर्शिद जे रहनुमाईअ में ख़ुदा सां विसाल हासिलु करण जे लाइ, मार्फत जूं मंज़िलूं तइ करण जे लाइ, इरफ़ान हासिलु करण जे लाइ जेको रस्तो अचे थो, उहो अॻिते अची वहदतुल वजूद ते बीठो रहे जॾहिं हू ॿिनि मां हिकु थी थो वञे। शरीयत में बि सानियत आहे, अब्द ऐं माबूद। हिकु अब्द आहे, ॿियो माबूद आहे। ॿ ॼणा आहिनि, ॿ सानियत आहे, ॿ शयूं आहिनि। तरीक़त में बि हिकिड़ो आशिक़ आहे, ॿियो महबूब आहे। जॾहिं इश्क कबो त ज़ाहिर हिकिड़ो आशिक़ हूंदो, ॿियो माशूक़ हूंदो, उते बि ॿ हूंदा। पर वहदतुल वजूद में अची करे उहे ॿ जेके हिकु थी था वञनि। ऐं इहो फना थियण जो जेको मरहलो आहे, जंहिंमें वहदतुल वजूद जे फ़िक्र खे फ़िक्री हवाले सां त माण्हू फ़लसफ़े जे हवाले सां त सम्झी सघे थो, पर हिकिड़ो सूफ़ी अमली तौर ते इहे सैर कंदो आहे ऐं उहो फना बि हासिलु कंदो आहे ऐं उहे सभु तजलियूं ॾिसंदो बि आहे। त बेदिल साईं जे हवाले सां जीअं मां ॿियनि सूफ़ियुनि जे हवाले सां ॻाल्हि कई त संत जा सूफ़ीअ खां अॻिते हली वहदतुल वजूद ई आहिनि। ऐं वहदतुल वजूद खां अॻिते हली जीअं त तसव्वुफ़ हिकिड़ो समाजी पहलू बि आहे। तसव्वुफ़ जा ॿ पहलू आहिनि, हिकिड़ो रूहानी पहलू आहे, पर उनजो जेको ख़ूबसूरत तसव्वुर आहे तसव्वुफ़ जो, उहो आहे उनजो सोशल जेको पहलू आहे, सोशल समाजी। त हू इंसान खे कीअं थो सम्झे, हू इंसान ज़ात खे कीअं थो सम्झे, हुन दुनिया खे कीअं थो सम्झे। त तसव्वुफ़ में इंसान ज़ात सां प्यार जो दर्स आहे। तसव्वुफ़ इंसानियत जो मज़हब आहे। तसव्वुफ़ में मज़हब जो कोई बि विछो न आहे, न ज़ात पात जो विछो आहे, न ख़ानदान जो विछो आहे। तसव्वुफ़ में इंसान बहैसियत इंसान उहो अज़ीम आहे ऐं तंहिंजे करे सूफ़ी इंसानी भाईचारे, ठेकड़ाई, प्यार, मोहबत ऐं अमन जी ॻाल्हि कंदा आहिनि। ऐं जॾहिं अहिड़ी ॻाल्हि जॾहिं कोई सूफ़ी कंदो आहे त पोइ ज़ाहिर आहे उहे माण्हू, उहे धुरियूं जेके न चाहींदियूं त ही क़ौमूं, ही इंसान कंहिं बि बराबरी में थियनि, हिकु थियनि,
ऐं उनजे लाइ इहा शइ ख़तरनाक हूंदी आहे जेके माण्हुनि खे विरहाइणु चाहींदा आहिनि, जेके हुकूमत करणु चाहींदा आहिनि, जेके चाहींदा आहिनि त माण्हू पंहिंजे मज़हबनि में विरहायल हुजनि, वरी उन खां पोइ फिरकनि में विरहायल हुजनि, वरी फिरकनि मां ॿियनि फिरकनि में विरहायल हुजनि, वरी ज़ात पात में विरहायल हुजनि, मुख़्तलिफ़ जेका बाइफर्केशन आहे इंसान जी, जेके उहे न चाहींदा आहिनि, छाकाणि उन खां सवाइ उहे रूल न करे सघंदा आहिनि। रूल करण लाइ ज़रूरी आहे त माण्हुनि खे विरहायो ऐं पंहिंजे करे हू माण्हू गॾु थींदा, मुतहद थींदा। ऐं तसवुफ़ में जेको सोशल पहलू आहे तसवुफ़ जो, त उहो माण्हुनि खे गॾु करे थो, न्यूट्रल जॻह फ़राहम करे थो, माण्हुनि हर इंसान खे स्पेस ॾिए थो त तव्हां इंसान आहियो, बराबरि आहियो, तव्हां में का बि नंढ वॾाई कान्हे। ऐं जॾहिं इहा जंग शुरू थिए थी पई, तबक़ाती जॾहिं जंग शुरू थिए थी पई सूफ़ीअ जी ऐं उन दौर जे ॿिए ऐं हिन जे मुख़ालिफ़ माण्हू जी, त पोइ सूफ़ी जो किरदारु जेको आहे उहो हिकिड़ो मज़ाहमती किरदारु थी वञे थो, उहो इनकलाबी किरदारु थी थो वञे पियो। ऐं उहा मज़ाहमत एतिरी वधी वञे थी पई जो पोइ सूफ़ी मलामती बि थी वञे थो। उहो अहिड़ियूं ॻाल्हियूं बि करे थो, उहो रिएक्शन आहे, एॾो ख़तरनाक रिएक्शन आहे उहो सूफ़ीअ जो, जेको मज़ाहमत खां पोइ वरी मलामत बि खणे थो, ऐं उहा उनजो जेको इम्पैक्ट पवे थो इनकलाब जे हवाले सां माण्हुनि खे हैरान करे छॾे थो। असांजा जेके बेदिल साईं ते जेकॾहिं मां सिर्फ़ु ज़िक्र कयां त बेदिल साईं बुनियादी तौर ते तमामु वॾो आलिम, वॾो इंटेलेक्चुअल, वॾो दानिश्वर, सूफ़ी जे हवाले सां, तरीक़त जे हवाले सां बि वॾो आरिफ़ ऐं वॾो बुज़ुर्ग, पर सोशल हवाले सां हिकिड़े सूफ़ी दानिश्वर जी हैसियत में, सूफ़ी ॾाहे जी हैसियत में, हू इंसाननि सां प्यारु कंदड़, क़ौमी ॿधी ऐं बैनुल अक़वामी प्यार मुहबत इंसान ज़ात सां प्यारु कंदड़ ऐं हर क़िस्म जे मज़हबी मतभेद खां बालातर थी करे सोचण वारो माण्हू हुयो, जीअं असांजा ॿिया सूफ़ी इंटेलेक्चुअल थी गुज़रिया आहिनि। त इहे सॼो फ़िक्र बेदिल साईं जो रहियो आहे। ऐं मां बेदिल साईं जो जेको बेतन जो ज़िक्र कयो, त बेदिल साईं जो हिकिड़ो बेतन जो मजमू आहे जंहिंजो नालो आहे वहदत नाम। हाणे वहदत जो जेको कॉन्सेप्ट आहे त किथे ईअं आहे त ख़ुदा हिकु आहे, ख़ुदा जी तौहीद, ख़ुदा जी वहदत। तसव्वुफ़ में इहो आहे त ख़ुदा, काइनात, इंसान, इन सभिनी जी हिकिड़ी वहदत आहे, सभिनी जी हिकिड़ी वहदत आहे, जंहिंजी असलियत ख़ुदा आहे, हक़ीक़त ख़ुदा आहे। त बेदिल साईं पंहिंजे वहदत नामे में, जंहिंमें हुनजा 149 बेत आहिनि, हुन में हुन वहदत खे बयानु कयो आहे, वहदतुल वजूद जे फ़िक्र खे, वहदतुल वजूद जे फ़लसफ़े खे ईअं बयानु कयो आहे जीअं हिकिड़ो टीचर, हिकिड़ो आलिम पंहिंजे शागिर्द खे पढ़ाए। ऐं इन करे वहदत नामो जेको बेदिल साईं जो वहदत नामो आहे, उहो उनजो हिकिड़ो ॿियो नालो कानून चाहे तसव्वुफ़ बि रखियो वियो आहे, त हीउ तसव्वुफ़ जो कानून आहे। ऐं असां वटि हिकिड़ो आलिम अहिड़ो आयो हुयो जंहिं इहो चयो त बेदिल साईं सिंध जो आख़िरी आलिम सूफ़ी आहे, सिंध जो आख़िरी इंटेलेक्चुअल आलिम सूफ़ी आहे, जंहिं पंहिंजे दौर में तसव्वुफ़ खे, तसव्वुफ़ जे फ़िक्र खे, तसव्वुफ़ खे, रमज़ुनि खे हिकु उस्ताद जी हैसियत में, हिकु मुबल्लिग़ जी हैसियत में पढ़ायो आहे, माण्हुनि खे, समाज खे सम्झायो आहे बेदिल साईं पंहिंजे दौर जो। इन करे बेदिल साईं जे वहदत नामे खे कानून चाहे तसव्वुफ़ जो नालो ॾिनो वियो आहे। ऐं उन वहदत नामे जो जेको पहिरियों बेत आहे, मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो बेदिल साईं जो, उहो बेत आहे, हस्तीअ खे हम ऊस्त में कयो गुम जनी, हस्तीअ खे हम ऊस्त में कयो गुम जनी, ॾिठो तुर्क तनी अखे शुआ शहूद जो। हम ऊस्त वहदतुल वजूद खे चइबो आहे। वहदतुल वजूद जो फारसीअ में जेकॾहिं को नालो आहे त उहो हम ऊस्त आहे, सभु कुझु उहो, तूं ई तूं। त बेदिल साईं हिन बेत में चवे थो त हस्ती माना पंहिंजो वजूद, हस्तीअ खे हम ऊस्त, तूं पंहिंजे वजूद खे हुन में जेको असुल वजूद आहे उन्हीअ में गुम कर। जिन बि उन में पंहिंजी हस्तीअ खे गुम कयो, ॾिठो तुर्त तनी, उन्हनि जल्दी ॾिठो अखें शुआ शहूद जो। शहूद माना को बि मुशाहिदो, मुशाहिद जूं तजलियूं। हिते तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जीअं मूं वहदतुल वजूद जो ज़िक्र कयो, त वहदतुल वजूद शुरू खां वठी फ़लसफ़ो फ़िक्र रहियो आहे असांजे सूफ़ी दानिश्वरनि जो और आलिमनि जो, जेके ऐं उहो तक़रीबन हर मज़हब में असांखे मिले थो पियो। घणे अरसे खां पोइ वरी असां वटि वहदतुल शुहूद जो फ़िक्र मुतारिफ़ थियो, जेको मुग़लनि जे दौर खां शुरू थियो, तमामु वेझो हुयो, सदियुनि खां वहदतुल वजूद जो फ़िक्र आहे।
हाणे वहदतुल शुहूद ऐं वहदतुल वजूद में इहो फ़र्क़ु आहे त वहदतुल वजूद में आहे त हीअ जेका काइनात आहे उहो ख़ुदा जी तजली आहे, ख़ुदा जो मज़हर आहे, उन खां अलॻि न आहे। जीअं सिज हुजे ऐं हुनजा किरणा हुजनि। ऐं वहदतुल शुहूद में थोरो फ़र्क़ु आहे, को घणो फ़र्क़ु बि न आहे त हीअ जेको काइनात आहे जेको तव्हांखे नज़र अचे थो उहो ख़ुदा जो ज़िल आहे। ज़िल माना पाछो, ख़ुदा जो अक्स आहे, उनजो पाछो आहे। हाणे तजली ऐं पाछे में इहो फ़र्क़ु आहे त तजली डायरेक्ट आहे, हुन में का टी शइ हायल नथी थिए, ऐं मज़हर बि डायरेक्ट आहे, हुन में बि का टी शइ हुन में हायल नथी थिए। पर जेकॾहिं चइबो त हीउ अक्स आहे, हीउ पाछो आहे, त पोइ पाछे ते पाछो हमेशह हिकिड़ी टी उनजे लाइ असां स्पेस खपे। पाछे पवण जे लाइ अक्स ऐं पवण जे लाइ बि असांखे उनजे लाइ स्पेस खपे। उहो अक्स कंहिं ते कहिड़ी शइ ते पइजी रहियो आहे या उहो पाछो कंहिं ते जेको अचे थो पियो, त इन सां बि वरी हिकिड़ी सानियत पैदा थी वञे त हिकु शइ नथी थिए पई, ॿ शयूं थी थियूं पवनि। पर तजली जेका आहे उहा उन मालिक जी ख़ुदि पंहिंजी हूंदी आहे, जीअं सिज ऐं हुनजा किरणा। त हिन बेत में जीअं मूं चयो त बेदिल साईं वहदतुल वजूद ई हुयो, त हिन बेत में बेदिल साईं पंहिंजे वहदतुल वजूद ई हिकु जो ज़ाहिर कयो आहे त हस्तीअ खे हम उस में कयो गुम जनी ॾिठो तुर्त तनी अचे शुआ शहूद जो। ऐं ईअं पोइ तमामु घणो तफ़सील थिए, वक़्तु घटि आहे, वक़्तु हुजे त तफ़सीली तौर ते इन हिकु हिकु मौज़ू ते ॻाल्हाए सघिजे थो। बेदिल साईं वटि तमामु घणो फ़िक्र आहे, तसव्वुफ़ जा तमामु घणा राज़ आहिनि, घणियूं ॻाल्हियूं आहिनि, ज़िक्र करे सघिजे थो। ऐं ईअं ई बेदिल साईं जो हिकु बेत आहे त हक़ीक़त में हिकु थियो अछो ऐं कारो, हक़ीक़त में हिकु थियो अछो ऐं कारो, नींहुं हयो नारो हर मज़हर में हिकिड़ो। त उहो हिकु ई आहे, हिते बि असांखे वहदतुल वजूद जो फ़िक्र आहे। ईअं ई बेदिल साईं फ़राइज़ सूफ़िया लिखिया त सूफ़ीअ जा कहिड़ा फ़र्ज़ थी सघनि था, उन्हनि में बि तमामु घणा बेदिल साईं जा बेत आहिनि जेके से मां बयानु कयां, पर वक़्तु थोरो आहे। हाणे मां वरी अचां थो बेदिल साईं जी उन्हीअ शाइरीअ ते जेका मज़ाहमती शाइरी आहे असांजे सूफ़ियुनि जी। जॾहिं बि को मज़हबी तफ़रका बदी ॾिठी आहे, मज़हबी इंतिहा पसंदी ॾिठी आहे, त उन्हनि ते हुननि मज़ाहमत कई आहे। ऐं उहा मज़ाहमत सचल साईं खां त तमामु घणो शुरू थी, ज़ोर शोर सां शुरू थी। सचल साईं पहिरियों माण्हू आहे जेको एॾो वॾी बेबाकीअ सां तसव्वुफ़ खे, उनजे मज़ाहमती पहलूअ खे, उनजे इनकलाबी पहलूअ खे पंहिंजे शेर में, पंहिंजे बेतनि में, पंहिंजे कलाम में ज़ाहिर कयो। छाकाणि उहो साॻियो फ़िक्र शाह जे रसाले में तमसीली हुयो, उन में तमसीली अंदाज़ हुयो। सॼे शाह जे रसाले में मंसूर जो ज़िक्र हिकिड़ो दफ़ो आयो, जॾहिं त सचल साईं थियो थी वियो पाण मंसूर सानी, ऐं बेदिल साईं वटि बि मंसूर जो ज़िक्र 100 दफ़े खां बि वधीक आयो आहे। इहा बेबाकी एॾी मज़ाहमत इहा सचल साईं खां शुरू थी, ऐं उहा बेदिल साईं वटि बि मौजूदु आहे। त जीअं सचल साईं चयो त मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया, मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया, शेखीअ पीरीअ बुज़ुर्गीअ बेहद भुलाया, आॾो की न आया अकुल वारा इश्क जे। त मज़हब जे हवाले सां बेदिल साईं जो असां वटि तमामु घणी शाइरी मिले थी त सूफ़ी ला मज़हब तकरार, सूफ़ीअ वटि मज़हब जो को बि तकरार न आहे। सूफ़ी ला मज़हब तकरार, हर मज़हब खां आ बेज़ार। ही मज़ाहमत आहे सूफ़ीअ जी। सूफ़ी ला मज़हब तकरार, हर मज़हब खां केथा सुन्नी साफ़ सॾाइनि, केथा शिया पाक कोठाइनि, गीत हमा जो आशिक़ ॻाइनि। हम सभु उहो आहे, सॼी काइनात उनजो मज़हर आहे, को फ़र्क़ु न आहे। इंसान जेका इंसान तख़लीक़ ख़ुदा जी आहे, हुन में मज़हब जो वेछो तव्हां कयो आहे, हिकु ई ख़ुदा आहे सभिनी जो। गीत हमा जो आशिक़ ॻाइनि, इश्क जो आला आ इसरार। इश्क जो जेको रस्तो आहे उन में हिकिड़ा ई आहे, प्यार आहे, मोहबत आहे, अमुन आहे। ऐं हीअ त मज़हब बि इश्क जो आहे, तसव्वुफ़ जो इंसानियत जो मज़हब आहे, इश्क जो मज़हब आहे। त ईअं जेका मज़ाहमत ही मज़ाहमती अंदाज़ बेदिल साईं जो ॿुधो। जीअं सचल साईं चयो, हाणे हिकिड़ी मज़ाहमत, हिकिड़ो जेको रेज़िस्टेंस सूफ़ी वटि मज़हब जे इंतिहा पसंदीअ जे ख़िलाफ़ु आहे ऐं तफ़रका बंदीअ जे ख़िलाफ़ु रही आहे, त साॻे वक़्तु सूफ़ीअ जी जेका मज़ाहमत आहे उहा पंहिंजे दौर जे सो कॉल्ड सूफ़ियुनि जे ख़िलाफ़ु बि रही आहे।
पंहिंजे तौर जे उन्हनि बुज़ुर्गनि जे ख़िलाफ़ बि रही आहे, जेके सोकाल्ड बुज़ुर्ग जिन रूप इहो धारियो आहे त हू सूफ़ी आहिनि, बुज़ुर्ग आहिनि ऐं वॾा आलिम काज़ी आहिनि, फाज़िल आहिनि, पर उन्हनि जो जेको किरदारु आहे उहो अवाम जे ख़िलाफ़ रहियो आहे। छाकाणि त तसव्वुफ़ जो जेको वहदतुल वजूद जी फिक्र आहे उहो मंसूरी फिक्र आहे, जेको अवामी फिक्र आहे। उन्हनि जो सॼो ज़िक्र उन सॼो मसइलो अवाम में आहे त अवाम सां जो इतिहाद कजे, इंसाननि जो इतिहाद कजे ऐं हुननि खे बग़ैर कंहिं मज़हबी मतभेद खां, बग़ैर कंहिं ख़ानदान ज़ात पात फ़िरके वारियत मज़हब उन खां हटी करे बहसियत के इंसान जे गॾु कजे। ऐं इहो फिक्र ख़तमु थी थो वञे जॾहिं माण्हू को वॾो बुज़ुर्ग थी करे हुन में, छाकाणि त बुज़ुर्गी में वॾाई अची थी वञे। असांजे सूफ़ियुनि बुज़ुर्गीअ खे लिधियो आहे। जीअं बेदल साईं जो मूंखे शेर हुन तव्हांखे ॿुधायां चवे थो त बिरह जा ॿार बदनामियूं चुमी चश्मनि ते चाहियासीं। जीअं ॻाल्हि कई न त मलामती बि आहिनि, इहे बदनामी खणंदा आहिनि, अहिड़ो इश्क कंदा आहिनि जंहिंसां बदनामी थिए। बिरह जा ॿार बदनामियूं चुमी चश्मनि ते चाहियासीं, बुज़ुर्गीअ खां भॼी बेदिल रिंदीअ जा रंग रचायासीं। त बुज़ुर्गीअ खां छो था भॼनि? बुज़ुर्गी ख़राबु शइ त न आहे, बुज़ुर्गी त माण्हू चवंदा सुठो माण्हू आहे, वॾो बुज़ुर्ग आहे, पर हू बुज़ुर्गीअ खे इन करे न ॾियनि था सूफ़ी त बुज़ुर्गीअ में माण्हू खे वॾाई अचे थी, ऐं जॾहिं वॾाई अचे थी त हू वरी तबिक़ाती फ़र्क़ु थो थी पइजे त बाबा मां बुज़ुर्ग आहियां, तूं बेकार माण्हू आहे। त इन शइ खे बि, इन तबिक़ात खे बि, इन तबिक़ाती फ़र्क़ खे बि सूफ़ी ॾिठो आहे त बुज़ुर्गीअ में वॾाई न अचणु खपे। जेकॾहिं वॾाई अची वई त उहा बि बेकार आहे। ईअं ई बेदल साईं जो हिकिड़ो शेर यादि अची वियो आहे, जेको कमाल जो शेर आहे त पाण तो पैदा कयो कि न मूं चयो इंसान कर, पाण तो पैदा कयो कि न मूं चयो इंसान कर, घुर्ज ई तोखे घणी कि न मूं चयो अहसान कर। तमामु मशहूरु काफ़ी आहे बेदल साईं जी। ऐं ईअं ई हाफ़िज़ शिराज़ी जो शेर आहे जंहिंखे बेदल साईं पंहिंजे शेर में कोट कयो आहे। हाफ़िज़ शिराज़ी जो फ़ारसी शेर आहे त सलाम अलैक, जंहिंमें बेदल साईं मूंखे उहो तव्हांखे ॿुधायां थो पियो। बेदल साईं जो शेर जल्दी मूंखे जल्दी यादि अची वियो आहे त हर मज़हर में बेदल आखे यार सलाम अलैक, हर मज़हर में बेदल आखे यार सलाम अलैक, विच अक़ीदे वहदत वाले, वहदत ते गौर कजो, विच अक़ीदे वहदत वाले आहे हिंदू मोमिन एक। हाणे मूंखे हाफ़िज़ जो शेर यादि अची वियो त हाफ़िज़ा गर वसिल ख़्वाही सुलह कुन बा ख़ासो आम। ए हाफ़िज़, जेकर तूं चाहें थो त हर आम माण्हू ऐं ख़ासि माण्हू में सुलह थिए, इतिहाद थिए, प्यार थिए, मोहबत थिए। हाफ़िज़ा गर वसिल ख़्वाही सुलह कुन बा ख़ासो आम, बा मुसलमान अल्लाह अल्लाह, बा बिरहमन राम राम राम। बिल्कुलु तंहिंजे करे त मुसलमाननि खे अलाह अलाह चओ, ब्रह्मन खे राम राम चओ, जेके तूं चाहें थो त इंसान बराबरि हुजनि। ईअं ई बेदिल साईं चयो आहे त हर मज़हर में बेदिल आखे यार सलाम अलैक, विच अक़ीदे वहदत वाले। वहदत जो जेको अक़ीदो आहे दलील थो ॾे। बेदिल साईं वटि मंतक आहे, बेदिल साईं दलील थो ॾे त छो इन छो हिंदू मोमिन एक छो आहे, वहदत में एक आहे। छाकाणि त हिन काइनात जी, हिन इंसान जी जेका असल हक़ीक़त आहे उहो रब्बुल आलमीन आहे, उहो रब्बुल आलमीन आहे, उहो सभिनी जो रब आहे। तंहिंजे करे विच अक़ीदे वहदत वाले आहे हिंदू मोमिन एक। बेदिल साईं जो शेर ॿियो बि ॿुधो, चवे थो बदनामी दे पग ते ठहंदे फिट लानत दा फुल भला। मज़ामत जो अंदाज़ हो, तमामु वॾो आलिम, तमामु वॾो सूफ़ी, तमामु वॾो दरवेश। चवे थो त बदनामी जो जेको बदनामी जेका असांजी आहे उहा असांजे लाइ हिकिड़ो दस्तार आहे, असांजे लाइ गुल आहे। बिरह बुज़ुर्गी साडी नेती, इश्क लॻो त असांजी बुज़ुर्गी हली वई। बिरह माना इश्क, बिरह बुज़ुर्गी साडी नेती, इश्क बुज़ुर्गी खणी वियो। पोइ तंहिं आख्या में ॼुल भला। मां बि चयोमांसि बाबा तूं चङो थियो हलियो वएं, बुज़ुर्गी मूंखे खपे ई न, तंहिं आख्या में ॼुल भला। अच्छा ही शेर ॿुधो, चए थो शुकुर थी आहे, शुकुर थी आहे जो लथा असां तां, शेखी दा हुल छुल भला।
शुक्र थियो जो असां तो शेखी पीरी बुज़ुर्गीअ जो जेको हुल हुयो जेके माण्हू असांखे नहीं चवंदा त चङो थियो शुक्र थो करे। बेदिल साईं इश्क जी तलब कई आहे। बेदिल साईं चवे थो त इश्क अता कयाऊं तोखे बेदिल कर शुक्राना, तोखे इश्क मिलियो आहे शुक्र कर। वरी चवे थो त मज़हब वारे क़ैद खां बेदिल इश्क कंदुई आज़ाद, मज़हब वारे क़ैद खां बेदिल इश्क कंदुई आज़ाद। वरी बेदिल साईं चवे थो त मज़हब बेदिल मज़हब खां थी न्यारो। हाणे न्यारो लफ़्ज़ ते गौर कयो। न्यारो माना मुख़्तलिफ़, डिफरेंट। बेदिल मज़हब खां हिकु गुरा शाह वांगे त रंगी रंग बनाया, वाह वाह रंगी रंग बनाया। ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि ऐं वक़्तु थोरो आहे। बेदिल साईं जो फ़िक्र, बेदिल साईं जो जेको कंहिं बि हवाले सां जेकॾहिं गुफ़्तगू कबी त रातियुनि जूं रातियूं ख़तमु थी वेंदियूं। ऐं हीउ वदतुल वजूद जो फ़िक्र, हीउ फ़लसफ़ो, इरफ़ान जो जेको अञा मां शुरूआति न कई त जेको इरफ़ान जो जेको तरीक़त जो जेको सफ़र आहे उहो सूफ़ी कीअं तइ थो करे। पर जीअं त मुंहिंजो मौज़ू अॼु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बेदिल साईं जे फ़न ऐं फ़िक्र ते हुयो, मां मुख़्तसिर तौर ते पंहिंजे मुताले मुख़्तसिर ऐं हिकिड़े तमामु थोरे मुताले जे सिलसिले में अवां दोस्त जी यादो रखियो आहे। ऐं हिन में काफ़ी ॻाल्हियूं मूंखां ज़रूरु रहिजी वयूं हुयूं, हुनजे लाइ माफ़ी। तव्हांजो लख महिरबानी। महिरबानी साईं तमामु अख्तर दरगाही साहब, अख्तर दरगाही साहब वॾी महिरबानी। ऐं गुज़ारिश कंदुसि अख्तर दरगाही साहब खे त हू मूसीकार बि आहे, असांखे बेदिल साईं जो हिते को कलाम ॿुधाए। साईं अख्तर दरगाही साहब। साईं बिल्कुलु कलाम ॿुधायूं था। बिस्मिल्लाह, महिरबानी ज़रूरी आहे, महिरबानी। ज़रूरी आहे, ज़रूरी आहे साईं। ॿुधायूं था। हाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान कर, पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान। हाय हाय घुर्ज हुई तोखे घणी, घुर्ज हुई तोखे घणी किन मूं चयो एहसान कर, पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान कर। शक में मादर में रहियुसि 10 महीना कैद में, शक में मादर में रहियुसि 10 महीना कैद में, तो उते पालियो मूंखे, तो उते पालियो मूंखे किन मूं चयो महिमान कर, पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान कर। घुर्ज हुई तोखे घणी किन मूं चयो एहसान कर, पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान कर। ख़ुशि ख़ोराकूं ॾेई मूंखे जल्दी अची तो जवान कयो, मौजूद मौजा तो ॾिनियूं किन मूं चयो नुक़सान कर, पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान कर, पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान कर। बेदिल बिरह बे अंतो आम था इएं चवनि, बेदिल बिरह बे अंतो आम था इएं चवनि, हर जगह ते रमज़ तुंहिंजी किन मूं चयुई ऐलान कर, पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान कर। घुर्ज हुई तोखे घणी
किन मूं चयो ही एहसान कर पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान। लख महिरबानी साईं। वाह 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 साईं वाह वाह हाँ, वाह साईं वाह वाह जबर साईं जोड़ो थियणु खपे। साईं अख्तर दरगाही साहब जोड़ो थियणु खपे। जोड़ो 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 कयो साईं जोड़ो कयो। मतलब इहो कयूं था जोड़ो को मसलो कोन्हे। ॿियो बि बेदल साईं जो बि ॿुधायां तव्हांखे। हाँ साईं हा बेदल साईं जी हाणे मां तव्हांखे हिकिड़ी इन खां बल मुख़्तलिफ़ शइ ॿुधायां थो। हा यार प्रेम लगाया वे के हा यार प्रेम लगाया वे सुतियां नुआन जगाया वे सुतियां नुआन जगाया वे हा यार प्रेम लगाया वे के हा यार प्रेम नूरे मुक़द्दस जलवा पाया अहमद नाम धरा कर आया ताज नबूवत सिर ते पाया हर जा हुक्म हलाया वे हा यार प्रेम हो लगाया वे के हा यार प्रेम लगाया वे सुतियां नू आन जगाया वे सुतियां नू आन जगाया वे हा यार प्रेम लगाया वे के हा यार प्रेम नूर तजल्ला शम्मे हुस्न दा गीत तजल्ला शम्मे हुस्न दा गीत तजल्ला जाहिर बात यार प्रेम शम्मे हुस्न दा ऐन अयानी शम्मे हुस्न दा ऐन अयानी मजहर नूर नबी दा जानी बेदिल ब्या कोई वहमो नयानी बेदिल ब्या कोई वहमो नयानी मुर्शिद साडे भाग जगाया वे हा यार प्रेम लगाया वे के हा यार प्रेम लगाया वे सुतियां नू आन जगाया वे हा यार प्रेम लगाया वे के हा यार प्रेम। जिए बेदिल साईं। वाह 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 साईं वाह वाह जबरदस्त चयो साईं फर्स्ट क्लास। मूं वटि कोई 40 खां मथे मैसेज तव्हांजे लेक्चर खे पसंदीदा करण जा पुॼी विया आहिनि। माण्हुनि बार बार जेके आहिनि मैसेज कया आहिनि
ऐं पंहिंजे हिन प्रोग्राम में कोई 37 माण्हू इन टोटल शामिल थिया आहिनि, जिन मां बहरेन मां, USA मां ऐं कैनेडा मां दोस्त शामिल आहिनि। ऐं हींअर बि पंहिंजे हिन प्रोग्राम में कलाक गुज़रण खां पोइ 25 माण्हू जेके आहिनि हींअर बि ऑनलाइन वेठा आहिनि। तव्हां जो लेक्चर जेको आहे सर तमामु भलो, जंहिंमें बेदिल साईं जी शख़्सी जेका ज़िंदगी आहे उहा, उनजो फन ऐं उनजो वरी फ़िक्र ते तव्हां ॾाढो ज़बरदस्त जेको आहे उहो ॻाल्हायो, छो त वाकई सूफ़ियुनि जी मज़ाहिमत जेका आहे सूफ़ियुनि जो हिकिड़ो गुण आहे। मज़ाहिमत न आहे त पोइ उहो न सूफ़ी आहे न उहो वरी शाइरी आहे। असां त ईअं था चऊं त मज़ाहिमत खां सवाइ माण्हू शाइर बि कोन्हे, छो त जेकॾहिं रुॻो पिंबड़ियुनि में ई फासणो आहे त पोइ त जेको आहे घणाई जेके आहिनि दीवान पंहिंजा मुग़ल लिखी विया जेके दफ़न थी विया। सो मज़ाहिमत बि तमामु ज़रूरी आहे। ॾोथिड़नि जा जेके ॾुख आहिनि, दर्द आहिनि, उन्हनि ते ॻाल्हाइण तमामु ज़रूरी आहे। हाणे असां पंहिंजे प्रोग्राम में कुझु कमेंट्स जेके आहिनि उहे वठंदासीं। दोस्त जेके बि शामिल वेठा आहिनि त उन्हनि खे प्रोग्राम कीअं लॻो उन ते जेको असां हींअर गुज़ारिश कंदासीं। नीतू वाधवाणी जेका आहे USA मां शामिल थी, जेकॾहिं उहा मौजूदु आहे त उहे पंहिंजा कमेंट पेश करे। लॻे थो त उहा हींअर हली वई आहे। हिते असां वटि नौशीन उजण साहिबा जेका आहे उहा मौजूदु आहे, उहा वेठी आहे, सदाईं प्रोग्रामनि में हूंदी आहे ऐं असांजे प्रोग्रामनि जी जेके मुख़्तलिफ़ शयूं आहिनि उहा रिकॉर्ड करे थी ऐं सिखे थी। उनजी वॾी महिरबानी। उनखे असां गुज़ारिश कंदासीं त उहो पंहिंजा ख़्यालनि जो इज़हार करे। जी नौशीन, तव्हां छा चवंदो अॼोके प्रोग्राम बारे में? तव्हां पंहिंजो माइक हितां ई ऑन कंदा या अमजद खे गुज़ारिश आहे त नौशीन जो माइक। वालेकुम सलाम जी। पहिरीं त सर मंज़ूर हुजण जी महिरबानी जिन मूंखे मौक़ो ॾिनो जो मां अदीबनि जे विच में वेही या ऑनलाइन उन्हनि खे ॿुधी सघां ऐं पंहिंजी नॉलेज में, पंहिंजी ॼाण में इज़ाफ़ो करे सघां। जीअं त अॼु सर अख्तर दरगाही खे ॿुधियो, सर साईं बेदल साईं जो रिसालो अॼु बि सॼो ॾींहुं मां पाण सां गॾु रखे पढ़ण जी कोशिशि कई त जेके ॻाल्हियूं जीअं मां ॿुधां सर खे त कुझु ॻाल्हियूं अॻुवाट ई ख़बर हुजनि त जीअं कि जिथां मूंखे कंफ्यूजन थिए त मां तव्हां सवाल कयां या ॿुधां या वधीक ख़बर पए। अॼु जी ऑनलाइन गैदरिंग में मुंहिंजी ॼाण में ईअं इज़ाफ़ो थियो, न सिर्फ़ु साईं बेदल साईं जे बारे में, पर जेके ॿिया केतिरा ई असां वटि आहिनि तसौफ़, वहदतुल वजूद, वहदतुल शहूद जी, बिल्कुलु मां सभु नोट कंदी वियमि त जीअं मुंहिंजी ॼाण में इज़ाफ़ो थिए त सुभाणे को मूंखां को सवाल करे त मां उन्हनि खे जवाबु ॾेई सघां ऐं रेफरेंस ॾेई सघां। न त मूंखे ॾाढो सुठो लॻो ॿियनि फ़िक्रनि जे बारे में बि ॿुधी, तसौफ़ ते, वहदतुल वजूद ते, वहदतुल शहूद ते, मज़ाहमत ऐं बेदल साईं जी शाइरी तमामु बहितरीनु, मूंखे ॾाढो सुठो लॻो। महिरबानी। वॾी महिरबानी तव्हांजी नौशीन। हाणे नीतू वाधवाणी खे गुज़ारिश कबी त हू पंहिंजो माइक जेको आहे उहो ऑन ऐं पंहिंजे अमजद भाउ खे गुज़ारिश आहे जेकॾहिं माइक जो कंट्रोल तव्हां वटि आहे त नीतू वाधवाणी जो माइक खोलींदा। जी नीतू, तव्हां असांजा आवाज़ ॿुधो पिया? जी, तव्हां छा चवंदो अॼोके प्रोग्राम जे बारे में ऐं माइक जनरली? खोलियो वियो आहे। जी जी ॿुधायो। Thank you, Ramesh, giving to me this opportunity. तव्हां मूंखे जॉइन करण लाइ ये opportunity ॾिठी, ॾाढो महिरबानी तव्हांजी ऐं ॾाढो सुठो लॻो सभिनी जो असां सां गॾु जॉइन करण ऐं मूंसां गॾु मूंखे इहा opportunity ॾियण लाइ। मां नीतू वाधवाणी कराची मां थी ॻाल्हायां। साईं जो घणी रीडर त न आहियां, लेकिन हा सूफ़ीज़म सां थोरी घणी मुंहिंजी ॼाण आहे, जंहिंजे करे मां हिन प्रोग्राम खे जॉइन करणु पंहिंजो लाइ प्राउड फील कयां थी। ऐं साईं जी काफ़ी सारियूं पंखड़ियूं अहिड़ियूं हुयूं जेके वाकई दिलि खे लॻंदड़ आहिनि। त वधीक ॻाल्हाइण खां सवाइ मां बहितर सम्झंदमि त मां हुनजो हिकु ॿ पंखड़ियूं पढ़ी करे हितां विदा वठां। साईं जी हिकिड़ी हिनमहिल मां पढ़ां पई, सूरत जो सरदार भली करे आ,
वादा पंहिंजे प्रिय पाड़िया सुहिणा यार सचार अङण असांजे पेर घुमाया महर मंझू मंठार अचे अचानक सार लधाई जानब जी जिंजार सुहिणा तेरी चश्मा सावण चेटक लाया मन मुश्ताका दिल रमज़िन मेरे घूर तमाशी घुमाया। काफ़ी सारी सूफ़ीज़म जूं शयूं आहिनि जेके शायदि असां खां थोरी वॾियूं आहिनि पर असां कोशिशि कंदा आहियूं त पढ़ी करे कुझु सम्झी सघूं छाकाणि उन्हनि जी रमज़ त उन्हनि खे ख़बर आहे पर असांजी जेका अॼु जी लाइफ आहे अॼु जी ज़िंदगी आहे उन में अगरि असांजी थोरी बि सूफ़ीज़म या थोरी बि सदोरा अची वई त शायदि असां हिकु सुठा इंसान बणिजी सघंदासीं। ऐं जेको साईं जो अॼु मेलो ॿुधायो वियो आहे त असांजी सिंध जी हिकिड़ी सकाफ़त रही आहे त असां पंहिंजे मेलनि में उन्हनि खे न सिर्फ़ु यादि कंदा आहियूं पर उन्हनि जी ज़िंदगी जा कुझु न कुझु लम्हा पंहिंजो पाण ताईं अपनाइण जी कोशिशि कंदा आहियूं त असां बि हिकु सिंधी ऐं सकाफ़ती ऐं सिधा सां सदोरा माण्हू सम्झी सघूं जेको अॼुकल्ह जे दौर में ॾाढो मुश्किल आहे। पर रमेश जेका सूफ़ीज़म आहे उहा असांजी सकाफ़त हमेशह रही आहे ऐं हमेशह रहंदी। वॾी महिरबानी तव्हांजे कमेंट जी। थैंक यू वेरी मच। मंज़ूर अहमद जेको आहे सेठार बहरेन मां असांखे जॉइन कयो आहे उनखे गुज़ारिश कबी त अॼु जेके प्रोग्राम जे बारे में उनखे कीअं लॻो। जी मंज़ूर सेठार। साईं वॾी महिरबानी रमेश राजा साहब ऐं मंज़ूर हुजण साहब ऐं अख्तर दरगाह साहब साईं मेलो मचाए छॾियो ॾाढो सुठो ऐं मां त वधीक कुझु न चवंदुमि साईं वॾो ॾाढो सुठो लॻो साईं बहितरीनु साईं मेला मता लॻा पिया साईं। वॾी महिरबानी हा सभिनी वॾी महिरबानी मंज़ूर वॾी महिरबानी ॾाढो सुठो साईं ॾाढो सुठो माशाअल्लाह। थैंक यू कुर्बानी वॾी महिरबानी। दोस्त दोदो ख़ान खटियाण जेको आहे दुबई मां असां सां गॾु आहे। जी दोदा तव्हां छा चवणु चाहींदा? महिरबानी रमेश भाउ मंज़ूर हुजण भाउ तव्हांजा लख लाइक कुर्ब जो तव्हां असांखे मौक़ो ॾिनो ॻाल्हाइण जो। अॼोको प्रोग्राम तमामु बहितरीनु रहियो ज़बरदस्त रहियो ऐं पाण बि हिकिड़ो सूफ़ी घराणे सां तालुक़ु रखां थो। सूफ़ी मोहम्मद फ़कीर खटियाण मशहूरु सूफ़ी रहियो आहे जंहिंजो जेको पाण जेको आहे सो वली मोहम्मद फ़कीर जो पोइ लॻो वली मोहम्मद फ़कीर लगारी जो ऐं वली मोहम्मद फ़कीर लगारी जो सूफ़ी शाह इनायत सूफ़ी जो पोइ लॻो ऐं इहो सिलसिलो वेंदे अली शाह सैकजी वारनि सां हिन सां हलियो पियो ऐं ज़बरदस्त प्रोग्राम अॼोको रहियो। तव्हांजी महिरबानी। ऐं एतिरो चवंदुसि त तो में मंदर तो में मस्जिद तो में मस्त मकान मियां। महिरबानी संगत महिरबानी। ॿियनि दोस्तनि खे ॿुधणु चाहियूं था तव्हांजो एतिरो टाइम कोन वठंदासीं। थैंक यू वेरी मच दोदो ख़ान खटियाण साहब। जी मंज़ूर हुजण साहब हाणे तव्हां ॾे अचूं था वधीक तव्हां हिन जी कार्रवाई हलायो। हींअर असां वटि अञा कुझु दोस्त वेठा आहिनि जिन जा असीं कमेंट्स वठंदासीं। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जो डिप्टी सेक्रेटरी जनरल जावेद उनड़ साहब असां सां मौजूदु आहे सॼे प्रोग्राम जे दौरान। उन असांजे हिन प्रोग्राम खे असांजे लेक्चरकार अख्तर दरगाही खे ॿुधो। असीं चाहींदासीं त जावेद अहमद उनड़ साहब पंहिंजा कमेंट्स पेश करे। जी जावेद उनड़ साहब। जावेद साहब तव्हां पंहिंजी माइक खोलिजो। अमजद जावेद साहब जी माइक या हाणे सही आहे ठीकु आहे फर्स्ट क्लास। हा सही वही मुंहिंजो पहिरियों एक्सपीरियंस हो तव्हांजो जेको सथ आहे रमेश राजा ऐं तव्हांजो तव्हां मुंहिंजे ख्याल में 15-16 प्रोग्राम करे चुका आहियो ऐं हर दफ़े मुंहिंजो इहो हूंदो आहे इरादो तव्हांजी हिन गैदरिंग में शरीक थियां पर जेको सो आउं शरीक न पियो थी सघां। हिन दफ़े मूंखे इहो जेको सो एज़ाज़ मिलियो कोशिशि करे जेको सो आउं शरीक थियुसि। शाम खां वठी आउं कोशिशि कई पे हिन प्रोग्राम में शरीक थियां। साईं अख्तर दरगाही खे ॿुधो तफ़सील सां ऐं संदसि जेको राग आख़िर में जेके 2 गीत चई उहे ॾाढा ज़बरदस्त हुया ऐं मां सम्झां थो त हीउ जेको अहिड़ी पेंडेमिक सूरत हाल में तव्हां साथी जंहिं नमूने सां हिन सथ खे वठी हलो पिया
ऐं त इहा वाकई हिकिड़ी साराह जोॻो अमल आहे। घर वेठे तव्हां खोड़ सारियूं एक्टिविटीज़ कयो पिया ऐं सॼी संगत खे गॾु वठी हलो पिया। मूंखे हिते वेठे वेठे भिटाई जूं उहे सिटूं यादि आयूं त किथे थियो मेहार किथे थो घिंड घुड़े, किथे दूही दोस्त जी किथे परियूं पार, काजा सभु ॼमार जर में जोतो ॾिनमि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी त तव्हां अहिड़े क़िस्म जो जेको सो ही एक्टिविटीज़ कयो पिया ऐं उमेद अथऊं त जेको सो हिन सिलसिले खे तव्हां जारी रखंदो ऐं आउं बि कोशिशि कंदुसि तव्हांजे हिन प्रोग्राम में शरीक थियां ऐं बाक़ाइदे हिन मां आउं जेको सो मुस्तफ़ीद थियां ऐं महिरबानी कुझु शयूं जावेद सिखी दुलड़ वठां साहब, तव्हां। महिरबानी। हींअर असीं चाहींदासीं त प्रोग्राम मुतलिक़ कमेंट्स असांजो दोस्त रऊफ़ फारूक ज़ायो साहब घोटकी जो समाजी एक्टिविस्ट ऐं सिगा जो मुतहरिक साथी पंहिंजा ख़्याल वंडे। रऊफ़ फारूक ज़ायो साहब। जी रऊफ़ साहब। रऊफ़ साहब तव्हांजो माइक खुलियल आहे, हाणे तव्हां ॻाल्हाए सघो था। इस मुल्क से करप्शन खत्म हो नहीं रही है, इस मुल्क से नेपोटिज्म खत्म नहीं हो रही है, इस मुल्क से रेगुलरिटी खत्म नहीं हो रही, इनएफिशिएंसी खत्म नहीं हो रही है और हम जो है जनरल ये बैठे हैं कि रऊफ़ साहब जावेद उन्नड़ साहब तव्हांजो माइक खुलियो पियो आहे, इहो बंदि कयो। मैं समझता हूँ कि हा साईं। फ़कीर मुश्ताक हिस्पानी साहब असां सां हिन प्रोग्राम में मौजूदु रहिया आहिनि। फ़कीर मुश्ताक हिस्पानी साहब, हींअर अवां कैमरा त बंदि करे छॾी आहे, जेकर आवाज़ ॿुधो पिया त पंहिंजा कमेंट्स पेश करियो। साईं मुश्ताक, फ़कीर मुश्ताक हिस्पानी साहब। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं अख्तर साहब दरगाही साहब बहितरीन नॉलेज में असांजे में इज़ाफ़ो कयो। कादिर बाकी बेदिल जे नाले खां, उन जे उथण वेहण खां सम्झो न, ऐं उन ते कंहिंजा असरात हुया उहे ॿुधायईं। बहितरीन नॉलेज में इज़ाफ़ो कयईं, ऐं बाब में शेर व शाइरी बि जेका कयईं, बहितरीन शाइर बि ॿुधायईं। साईं जी महिरबानी। इंशाल्लाह असां हर प्रोग्राम में शामिल थींदासीं। तो मां बि ॿियो दफ़ो शामिल थियो आहियां इन प्रोग्राम अहिड़नि प्रोग्रामनि में। साईं रमेश राजा साहब ऐं मंज़ूर हुजण साहब जी महिरबानी जो असांखे हिन जे लाइक़ु सम्झूं ऐं शामिल कयूं। महिरबानी साईं। असांजो मुतहरिक साथी आहे सूफ़ी अमजद शेर साहब, जेको असां सां हिन प्रोग्रामनि में असांजो ॿाम हूंदो आहे। अमजद शेर साहब पंहिंजे ख़्यालनि खां आगाह करे। जी अमजद साहब। तर वॾी महिरबानी, लख लाइक। हालात जा इलाज जे समूरो आहे सूर, मर्दन में मंसूर को लभे काथे। इल्लल्लाह असबात कर इहो आहे इस्लाम, तालिब छॾ तफरकूं अची वठ आराम। इल्लल्लाह असबात कर जीअं कयो इलाज, हाणे तूं मेराज पाण परोणी पंहिंजो। इहो बेदल साहब जा बेत आहिनि। बेदल साहब चइनि 5 ॿोलियुनि ते शाइरी कई। घणी शाइरी साईं जन जी जॻह रही आहे, उर्दू, अरबी ऐं फारसी ते रही आहे। साईं जा कुझु ॿिया बेत बि आहिनि। बेदिल अंदर दो जहां बंदा अस्त के याफ्ती, बादशाही अजबी बंदा नवाजी अजबी, बादशाही अजबी बंदा नवाजी अजबी। मिड़े महबूबा सोई सब पार, जामा सोई जंसार, पहिरींदड़ हिकु पिरी। बड़ी महिरबानी साईं। महिरबानी अमजद शेर साहब। असां वटि मौजूदु आहे अनीस नूर मेमण साहब, जेके असांजे हर प्रोग्राम में हैदराबाद खां शामिल थींदा आहिनि ऐं तमामु मुतहरिक आहिनि, प्रोफेसर आहिनि। साईं अनीस नूर मेमण साहब। जी सर, तमामु बहितरीन प्रोग्राम। ऐं तव्हां जहिड़े घुटन माहौल में पेंडेमिक में अदबी गॾजाणियूं करे रहिया आहियो ऐं मूं जहिड़ो हिकिड़ो बेअदब माण्हूअ खे बि शरीक थियण जो मौक़ो थो मिले,
त इन में तमामु इंफॉर्मेटिव अख्तर साहब जेका नॉलेज ॾिनी उन में जेकी हिकिड़ी मूंखे बि हुई ग़लतफ़हमी त ही बैदल बेकर साहब हिकिड़ो ई माण्हू आहे। साईं इहा ग़लतफ़हमी दूर कई त न इहे ॿ माण्हू आहिनि, अलॻि अलॻि आहिनि। ॿियो मूंखे ज़िंदगी में पहिरियों दफ़ा मौक़ो मिलियो जेको तव्हां 6 बजे जेका दरगाह जी ज़ियारत कराई, त मां कॾहिं कान दरगाह ॾिठी, त पहिरियों दफ़ो मूंखे ज़िंदगी में मौक़ो मिलियो त दरगाह जे अंदरि मां वियुसि ऐं दीदार कयो, त इहा वॾी तव्हांजी महिरबानी ऐं तमामु इंफॉर्मेटिव हो। ऐं ख़ासि तौर ते अख्तर साहब जेको सूफ़ीज़म ते ॻाल्हायो, इहो त तमामु संजीदा ऐं ॾुखियो मौज़ू आहे, पर जहिड़ो आसानी सां हुनखे साईं एक्सप्लेन कयो त मूंखे इंफॉर्मेशन एॾी कान हुई, पर मूंखे ॾाढो मज़ो आयो हुनखे ॿुधण में। ऐं जेके वहदतुल वजूद, वहदतुल शहूद ऐं सूफ़ीज़म में जेको मज़ामती अदब ते जेको साईं ॻाल्हायो, हुन में इलाही शयूं नयूं हुयूं असां लाइ, ऐं अहिड़ो आसानी सां हुनखे एक्सप्लेन कयो जेको हर जेको नओं माण्हू जेके अदब सां एॾो वास्तो न आहे उनखे लाइ बि हिकिड़ी तमामु बहितरीनु हिकिड़ी इंफॉर्मेशन हुई। यकीनन हिकिड़ो बहितरीनु क़दम, अवांजो काफ़ी यकीनन क़ाबिल तहसीन आहिनि। सर महिरबानी। असां सां गॾु आहे असांजो दोस्त हींअर रऊफ़ फारस दायो साहब। रऊफ़ फारस दायो साहब, अव्हांखे आवाज़ अचे पियो? रऊफ़ फारस दायो साहब, अव्हांखे आवाज़ अचे पियो? ऐं मुमताज़ अली मेमन साहब, साईं मुमताज़ अली मेमन साहब प्रोग्रामनि में तव्हां शरीक थींदा रहिया आहियो। अॼु जो प्रोग्राम अव्हांखे हींअर वॾी महिरबानी तव्हांजी। अख्तर सरदारी साहब असांजे दौलतपुर जे दोस्तनि सां तमामु घणो राब्ते में रहंदो पियो अचे ऐं अहिड़ी क़िस्म जा प्रोग्राम कंदो पियो अचे। हाणे सूफ़ीज़म ते हिकिड़ो इलाही सारो सिस्टम आहे मज़हब जो। आउं सवाल कंदुसि साईं खां, अमर इकबाल, अयाज़ गुल वग़ैरह इन्हनि जे प्रोग्राम में जेको मुलाक़ात बि थी आहे ऐं साईं द लेक्चर ऐं उते साईं जी मौसीक़ी बि ॾाढी ॿुधी आहे असां। हाणे बि काफ़ी जेको आहे मज़ो आयो। सो तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं अहिड़ा सूफ़ी बुज़ुर्ग जेके माना ॿिनि लफ़्ज़नि में असां जहिड़ा माण्हू जेके आहिनि, जेके जॉब्स में प्रोफेशनल लाइफ में हलिया था वञनि, उन्हनि खे जेको आहे मौक़ो कोन थो मिले इन्हनि सूफ़ी बुज़ुर्ग जेके आहिनि असांजा उन्हनि जे प्रोग्रामनि में शामिलु थियण जो। सो हिन नमूने सां जेको आहे असां उन में शामिलु थिया आहियूं। तव्हां असांखे मौक़ो इहो फ़राहम कयो आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी। जेके बि दोस्त आयो, तमामु बहितरीनु प्रोग्राम। थैंक यू। नवाज़ चांडियो साहब, असां वटि साहिल कुमार लोढा मिठी खां शामिल आहे। साहिल कुमार लोढा साहब, अव्हां छा चवणु चाहींदो? साहिल कुमार थोरो परे आहे लॻे थो त। हा, साहिल कुमार लोढा साहब, आवाज़ न पियो अचे तव्हां वटि। आऊं ज़ुल्फ़कार बैंड साहब खे चवंदुसि त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। साईं ज़ुल्फ़कार बैंड साहब। ज़ुल्फ़कार बैंड साहब, तव्हां पंहिंजी माइक खोलियो। साईं महिरबानी। समूरी संगत खे हक़ मौजूद। मुझे आवाज़ अचे तो सभिनी ताईं? बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांजो आवाज़ अची रहियो आहे। मंजूर साहब, बिल्कुलु अव्हांजो आवाज़ अची रहियो आहे ज़ुल्फ़कार बैंड साहब। जी जी, वॾी महिरबानी। सभ खां पहिरियां त आऊं साईं मंज़ूर हुजण साहब ऐं साईं रमेश राजा,
मुझे ख्याल है ठीक है समझी वियासीं अॻिते चओ हींअर आउं दोस्तनि खे इहो ॿुधाईंदुसि अॼु जे प्रोग्राम में जिन दोस्तनि शिरकत कई उन्हनि जे बारे में आगाह कंदुसि त असां वटि हींअर जेके दोस्त शामिल थिया उन्हनि में मुमताज़ खादिम मेमन साहब ऐं रमेश राजा साहब, अनीस नूर मेमन साहब, रियाज़ उजण साहब, साहिल लोढा साहब, सारंग वरण साहब, जुल्फकार दहन साहब, गुलाम रज़ा वसाण, अब्दुल लतीफ़ राजड़, नूरदीन पंवर साहब, दीदार बीरानी साहब, इल्ताफ सहतो साहब, शुजात लगारी, मोहम्मद बख्श सुमरो, हबीब साजिद, फकीर मुश्ताक हिस्पानी, अबजद शर, अब्दुल कुद्दूस सुमरो, अली मोहम्मद नारेजो, खालिद ऐं सबरीना पहवर साहिबा, नौशीन उजण साहिबा, शकील शेख साहब ऐं मंजूर सेठार साहब, दोदो खटियाण साहब, दुबई खां ऐं मंजूर गुरमाणी साहब, अमान अल्लाह ड्रग, डॉक्टर ज़ीशान जतोई रूस खां शरीक थिया ऐं नीतू वाधवाणी, डॉक्टर खुशहाल कालाणी साहब, बाबू हरदास साहब, रुखसाना अली असां सां शामिल थी फनलैंड खां, इन खां अलावा सईद अहमद ऐं मोइन गिलाल साहब, रऊफ़ फारस दायो साहब, चांडियो अनवर अज़ीज़ लाहौर खां, जावेद उल्लड़ साहब, हक नवाज़ चांडियो साहब ऐं हिंगरी खां जवाद साहब असां सां शामिल रहिया, क्यूबा खां अली हसन रिंद ऐं डॉक्टर शहजाद शेख कराची खां हुसैन सहतो। इन्हनि दोस्तनि असांजे हिन प्रोग्राम में शमूलियत कई जिन जा नाला असां नोट कया ऐं कुझु दोस्त जिन जूं कैमराउनि ते खुलियल न हुयूं या उन्हनि जा नाला मोबाइल जे नालनि सां हुआ उन्हनि जा नाला असां नोट करण खां कासिर हुआसीं। उनजे करे जेके बि दोस्त असां सां शामिल थिया उन्हनि सभिनी जी वॾी वॾी महिरबानी लख थोरा। जेकॾहिं कंहिं बि दोस्त खे को सवाल आहे त उहो सवाल हिते पुछी सघे थो। मां मुमताज़ मेमन सां सवाल कयो साईं अख्तर दरगाई साहब। साईं आवाज़ अचे थो? मुमताज़ साहब तव्हांजी माइक जो को इशू आहे जो अव्हां जो आवाज़ साफ़ नथो अचे। हलो ठीकु आहे। मंजूर साहब हाणे हीअं कयूं जो साईं जो माइक में बजे भी पंहिंजो प्रोग्राम आहे ऐं राति जो 9 बजे भी वरी प्रोग्राम आहे। उन्हनि प्रोग्रामनि में सभु दोस्त जेके आहिनि उहे शामिल थियनि ऐं साईं जे हिननि सिटुनि सां हिन जी इख़्तिताम कंदुसि। हिकिड़ी सिट आहे ॾिसो त कहिड़ी ख़ूबसूरत आहे त मज़हब वारे क़ैद खां बेदिल कंदई आज़ाद। मज़हब हिकिड़ो क़ैद आहे उन खां इश्क तो कया बेदिल मज़हब खां रह न्यारो वहदत रख वेसा। शायरी आहे जेतिरी पढ़ी ओतिरी घटि आहे। हक़ीक़त में हिकु थियो नूरी ऐं नारी दीन कुफर आहिनि भई हिकु वण जी टारी हाज़िक होशियारी रखे उन रमज़ जी। वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जो। वॾी महिरबानी अख्तर दरगाई साहब जी ख़ासि महिरबानी। अल्लाह भाई पाण वरी गॾु हूंदासीं। थैंक यू वेरी मच। वॾी महिरबानी। चलो खत्म।